नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हिकु अहम ख़बर ॾींदा हलूं त कोरोना खां बचाव जे लाइ ईरान ऐं अफ़गानिस्तान जूं सरहदूं बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पाकिस्तान में कोरोना जे नए क़िस्मनि खे रोकण जे लाइ ईरान ऐं अफ़गानिस्तान पंहिंजूं सरहदूं बंदि करण जो फ़ैसिलो कयो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर (NCOC) हिकु एंटी कोरोना एजेंसी जो इजलास अफ़गानिस्तान ईरान सां ज़मीनी सरहदी इंतज़ामनि जे जाइज़े लाइ जाइज़ो वरितो, जीअं वायरस जी नवनि क़िस्मनि ऐं नए वायरस खे रोके सघिजे। NCOC मूजिबि नज़रसानी जो मक़सदु ज़मीनी रस्ते सां अचु वञु ऐं सरहदनि ते कंट्रोल प्रोटोकॉल खे यकीन बणाइणु आहे। NCOC ॿुधायो आहे त ईरान ऐं अफ़गानिस्तान सां सरहद बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो। कोरोना जे नवां क़िस्मनि खे रोकियो वञे। इहा पाबंदी 4 खां 5 मई जे विच वारी राति खां 19 ऐं 20 मई जे विच वारी राति ताईं लागू हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।